नाज़रीन, सकरन ऐं आसपास के इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी तालुका सकरन पारां 3 ॾींहनि जी ऐलानियल बुख हड़ताल जे पहिरें ॾींहुं STP ज़िले सदर निसार अहमद कीरियो, अब्दुल क़ादिर जिलानी, अयूब कोसो जी अॻुवाणी में मीडिया सेंटर सकरन ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते ज़िले सदर निसार कीरियो चयो त सकरन में रोज़ानो ॾोहनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। सकरन पुलिस ख़ामोश आहे ऐं पुलिस ॾोहारियुनि जी साथारी बणिजी वई आहे। हिन चिताव ॾींदे चयो त फुरुन ऐं ॾोहनि ते ज़ाब्तो न आंदो वियो त 3 ॾींहनि जी बुख हड़ताल बाद ज़िला शहीद बेनज़ीराबाद जा रोड रस्ता बंदि कया वेंदा। उन मौक़े ते अलीकुल मंगसी, हाकिम अली उनड़, सिंध जागरदा फोरम जी हुसैन बख्श कीरियो, जसम अॻवान जावेद उमरानी, हमदर्द अॻवान मजीद अब्बासी, मुस्लिम लीग नून अॻवान अमजद खानज़ादो, जिस्कम अॻवान मोड़ो मीरपर, इंसानी हक़नि जो अॻवान महमूद मुस्तफ़ा मंगसी, शहरी इतिहाद सकरन जो सदर मोहम्मद मुराद खानज़ादो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन सकरन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। वधीक तफ़सील सां हिन रिपोर्ट में SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी जी। अज असां एहतिजाज ते वेठा आहियूं। असां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते SHA खे हटाए को ईमानदार माण्हू मुक़ररु करे ही जेके बि चोरियूं थियूं आहिनि उहे असांखे बरामद करे ॾियो। जे असांजे तालुके जी जनरल सेक्रेटरी जी चोरी तव्हां ऐं चोर बरामद न कया त इहो अॼु आउं STP ज़िले सदर जी हैसियत में ऐलान थो कयां त भले असांखे जेतिरा ॾींहं लॻंदा न ओतिरा ॾींहं असां हिन कैंप ते वेठा हूंदासीं। भले हिननि खे पंहिंजी मनमस्ती करणी आहे त उहे करनि ऐं सुभाणे इहो जॾहिं हिननि तइ करे ऐं SP साहिब खे इहो चिता थो ॾियां त ईअं न थिए जो सॼे ज़िले अंदरि को बि रोड रस्तो उहो फारिग न हुजे। इहे झंडा ऐं डंडा ऐं प्ले कार्ड खणी पुरमन असीं एहतिजाजनि ते तव्हांजा रोड रस्ता ज़िले खे सॼे खे सील कंदासीं। त इन जे करे असीं इहो मुतालबो कयूं था। असीं का बि कॾहिं बि जे ॻाल्हि कई आहे त पोइ भले छो न असां पंहिंजे जान जी परवाह न कंदे, छो जो इहा शइ असीं हाणे बर्दाश्त न। चाबी चोर खणी चोरी काए वेंदा आहिनि। चोरीअ जूं वारदातूं पियूं थियनि, हिते वापारियुनि खां फुरूं पियूं थियनि ऐं काफ़ी अरसे खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे। अहिड़ी तशवीशनाक सूरत हाल खे ॾिसंदे सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलके सकरन जे तरफ़ां असां ही एहतिजाजी अलामती बुख हड़ताल कई आहे। असांजो ही एहतिजाजी जेको सिलसिलो आहे सो 3 ॾींहनि ताईं असां हिते वेहंदासीं। 3 ॾींहनि खां पोइ आईंदा जो लाहे अमल जोड़ींदासीं। असांजो मुतालबो इहो ई आहे त जेके बि ॾोहारी हिते ॾोह कनि पिया, जंहिंमें मोटरसाइकिल जूं चोरियूं थियनि पियूं, माल जूं चोरियूं थियनि पियूं, वापार जा फुरूं थियनि, उन्हनि सभिनी ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां इहो बि मुतालबो था कयूं त उन्हनि खां जेके गाॾियूं आहिनि वग़ैरह जेके चोरियूं थियनि उहे वापसि जेको आहे मालिकनि जे हवाले कयूं वञनि। हिते सकरन थाणे ते जेके कार्रवायूं थियनि पियूं जंहिंमें एतिरे क़दुरु बि आहे त मोट पार्टी जे तरफ़ां तालुके सकरन जे आस पासनि में वधंदड़ ॾोहनि ख़िलाफ़ अॼु अलामती बुख हड़ताल कई वई आहे, जंहिंमें 3 ॾींहं अलामती बुख हड़ताल हूंदी। असांजो मुतालबो इहो आहे त सकरन मां ॻंढी चोर ऐं चाबी चोर जेके सरगर्म थी विया आहिनि, उन जेके असांजे दोस्तनि जूं गाॾियूं, मोटरसाइकिलूं, ॿकरियूं ऐं माण्हुनि जा पैसा जेके विया आहिनि उहे बर वक़्तु असां एहतिजाज कया आहिनि हर वक़्तु, पर उन खां बावजूद बि पुलिस जे कन ते जूं नथी चुरे ऐं के अहिड़ा ॾोह बि उहे बि थियनि था जेके पुलिस ताईं पहुचनि नथा। उहे माण्हू पंहिंजो राजूणे तरीक़े सां उहे ॾोह वापसि कराइनि था ऐं उहे पंहिंजूं गाॾियूं वापसि कराइनि था। असांजो मुतालबो इहो आहे त ज़िले नवाबशाह जे SSP खां त महिरबानी करे सकरन मां ॾोहनि जो ख़ात्मो आंदो वञे। जेके बि सकरन शहरनि जूं मोटरसाइकिलूं या ॿियो को माल वियो आहे उहो महिरबानी करे असांखे वापसि कराए वञे, न त असांजो हीउ एहतिजाज अॻिते बि जारी ऐं सारी गिरफ़्तार न थींदा ऐं ॾोह बंदि न थींदा तेसि ताईं जारी ऐं सारी रहंदी। इहो ॾोहारियुनि जो हिकिड़ो गढ़ बणिजी चुको आहे ऐं हिते मोटरसाइकिलूं चोरूं ऐं दुकानदारनि खां फुरूं ॾींहं ॾिठे जो सीना ज़ोरी करे माण्हुनि जो माल, ॿकरियूं, कारुनि ऐं गाॾियुनि में विझी खंयो पियो वञे। ऐं असां अहिड़े अमल ते तहलके जे हिन SHO जहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था त पाण कंहिं जेको आहे सो AC वारे रूम में आरामी आहे। असां खेसि गुज़ारिश कयूं था ऐं चेताव था ॾियूं त पाण निकिरी अचे ऐं जेका ही हिते ॾोहारनि जी सरपरस्ती थिए पई इहा सरपरस्ती बंदि करे ऐं हिन असांजे शहर खे ॾोहारनि खां पाक कयो वञे। जेकॾहिं न त पोइ यादि रखो त असां SHO गो तहरीक शुरू कई त पोइ ॾोहारियुनि जो साथारी SHO ऐं जेके बि ॾोहारियुनि जा साथारी पुलिस